तमाम नाज़रीन धरती टाइम से गॾु आऊं आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। मलेर जे रज़ाकाबाद एल ट्रेनिंग सेंटर शहीद बेनज़ीर भुट्टो में 58 बैच जे 683 स्टूडेंट सब इंस्पेक्टर जन में 28 लेडीज़ सब इंस्पेक्टर्स जी पासिंग आउट की तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें ख़ासि महिमान तौर आईजी सिंध ग़ुलाम नबी मेमून शिरकत कई। उन मौक़े ते आईजी सिंध ग़ुलाम नबी मेमून पुलिस ट्रेनिंग सेंटर रज़ाकाबाद जे कमांडेंट आर्म एवान यादगार शील्ड कई ऐं ट्रेनिंग दौरान बेहतरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ नौजवाननि खे सर्टिफिकेट ऐं रोक रक़म इनाम तौर विराई वई। कामयाब माणींदड़ नौजवाननि खे मुबारकूं ॾिनियूं। आईजी सिंध पुलिस ग़ुलाम नबी मेमून परेड जो जाइज़ो वठण खां पोइ तकरीब खां ख़िताब कंदे चयो त शहीद बेनज़ीर भुट्टो एल पुलिस ट्रेनिंग सेंटर बेहतरीन तरबियत गाह आहे। हुन चयो त कामयाबी माणींदड़ नौजवान मुल्क क़ौम जी ख़िदमत करे पंहिंजो ऐं पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कंदा। तकरीब खां कमांडेंट आर्म ख़िताब कंदे चयो त दहशतगर्दी ट्रोड़ तरबियत जदीद अंदाज़ में ॾिनी वई आहे। उन मौक़े ते सीनियर पुलिस ऑफिसर भी मौजूद हुआ।